जॾहिं बि को माण्हू बीमार थींदो आहे त उनखे का बि ॻाल्हि नाहे वणंदी। थोरे बुखार में बि घणी कमज़ोरी थी वेंदी आहे। वेतर दवाऊं खाइण जे करे वात जो ज़ाइको अहिड़ो थी वेंदो आहे जो सभ खां वधीक वणंदड़ शयूं बि खाइण ते दिलि नाहे चवंदी। इन लाइ अहिड़ो खाधो खाइणु घुर्जे जेको कमज़ोरी ख़तम करे जल्दी ताज़ो तवानो करण में मदद ॾींदो आहे। कश इन हवाले सां तमामु आम ऐं सवली खुराक आहे। इहो बीमारनि लाइ एतिरो फ़ाइदेमंद आहे जो माण्हू उनखे चवंदा बीमारनि जो खाधो आहे, पर हक़ीक़त में ईअं नाहे। इहो रुगो बीमार माण्हुनि जे लाइ ई नाहे, पर इहो तमामु सेहतमंद माण्हुनि लाइ त बीमारनि खां वधीक ज़रूरी आहे। इहो इन लाइ त जेको माण्हू बीमार हूंदो आहे उहो त बीमार थी चुको। कश उनखे ताक़त त ॾींदो, पर उहो वक़्तु वापसि न आणे सघंदो जंहिं वक़्तु हू बीमारीअ खां महफ़ूज़ हुयो। उन करे जेके माण्हू बीमार हूंदा आहिनि उहे बीमारीअ मां जिंद छॾाइण लाइ त कश खाइनि ई खाइनि, पर सेहतमंद माण्हुनि खे बि मुख़्तलिफ़ बीमारियुनि ऐं वज़न में लाथ आणण जे लाइ कश ज़रूर खाइणु घुर्जे। जवन मां ठहंदड़ इहो खाधो हर माण्हूअ जे लाइ तमामु बहितरीन खुराक आहे। कश खे खीर तोड़े पाणीअ या वरी ॿिन्हीअ सां गॾु ठाहे सघिजे थो। इहा हिकु अहिड़ी नरम खुराक आहे जेका सिहत जा केतिरा ई फ़ाइदा फराहम करे थी। अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त नेराने कश खाइण जा सिहत लाइ केतिरा फ़ाइदा आहिनि। कश केतिरनि ई अहम खुराक वारियुनि शयुनि जो अकेलो ऐं बहितरीन ज़रियो आहे। उन में फाइबर, प्रोटीन, मैग्नीशियम, फास्फोरस ऐं ज़िंक मौजूद आहिनि। जॾहिं त उन में एंटीऑक्सीडेंट्स जो बि जजो मिक़दार हुजे थो जेको तव्हांखे फ्री रेडिकल्स नाले नुक़सानकार मालिक्यूल्स सां थींदड़ नुक़साननि खां बचाईंदो आहे। कब्ज़ीअ खे सभिनी बीमारियुनि जी जड़ चयो वेंदो आहे। उन जे करे असां केतिरनि ई बीमारियुनि में मुब्तला थी सघूं था। जीअं त कश में फाइबर जो जजो मिक़दार हूंदो आहे, इहो असांजे आंड्रनि जी हरकत खे कंट्रोल कंदो आहे। उन करे इहो कब्ज़ीअ जे लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं तव्हां कश खे पंहिंजी रोज़ानी खुराक में शामिल कयो था त तव्हां कब्ज़ीअ जहिड़ी ख़तरनाक बीमारीअ खां महफ़ूज़ रही सघो था। कश घटि ग्लाइसेमिक इंडेक्स वारी खुराक आहे। इन जो मतिलबु इहो थियो त इहो रत में शुगर जी सतह खे कंट्रोल करण में मदद ॾिए थो। इहो ई सबबु आहे त कश ख़ासि करे शुगर जे मरीज़नि लाइ तमामु ज़रूरी आहे, छो त इहो रत में शुगर जी वाध खे रोकण में बि वॾी मदद ॾिए थो। कश बेटा ग्लूकेन नाले फाइबर जे हिक क़िस्म सां बि भरपूर हूंदो आहे जेको LDL कोलेस्ट्रोल जी सतह खे घटाईंदो आहे। इन सां ब्लड प्रेशर खे घटि करण समेत दिलि जी बीमारियुनि ऐं फालिज जे ख़तरनि में घटिताई आणे सघिजे थी। कश हिकु पेट भरींदड़ खुराक आहे जेको तव्हांखे घणी देर ताईं पेट भरियल महसूस कराए थो। इन सां कैलोरीज़ जे गॾियल अंग खे घटाइण ऐं वज़न में लाथ आणण में बि वॾी मदद मिलंदी आहे। अमेरिकन अकेडमी ऑफ डर्माटोलॉजी जो चवणु आहे त कश चेहरे जी pH लेवल जे लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं इहो असांजे चेहरे ते घिम बरक़रार रखंदो आहे। उन करे इन जो इस्तेमालु असांजी ख़ूबसूरतीअ या बीहक बरक़रार रखण में बि अहम किरदारु अदा कंदो आहे।